हूँ भी नवाब शाह वारो जेको काविड़ जी वञे न उनखे चइनि तरीक़नि सां परछाइबो आहे घणनि सां या दर ते लड़ी वञिबुसि रब थो चए मलाइको जेके मुंहिंजे दर ते लड़ी आया आहिनि अॼु राति शायदि जो मां माफ़ कयो दर ते लची अचण सां तव्हां नवाब शाह वारा माफ़ कंदा आहियो अलाह माफ़ कोन कंदो ओ एॾो करीम आहे ओ जेको मोटी आहे मुंहिंजे दर ते 100 खूननि करण वारे खे माफ़ पियो करे कंहिंखे तव्हां त मूंखे बि कान्हे मारी माफ़ी कोन्हे मुला पिणे माफ़ी ॾींदो हुनजी रहमत रड़ियूं पई करे अतानी लैलन कबिल तू अतानी नहरन कबिल तू ॾींहं जो ईंदे राति जो ईंदे मां रहमत जा भट खोलियूं वेठो आहियां तुंहिंजे अचण में देर आहे मुंहिंजे परचण में काई देर कान्हे अञा बि रुठल न परचे त ॿियो कमु कहिड़ो कबो ख़र्चु कबोसि छा कबोसि वठी वेंदा आहियो न यारनि खे हल पुट ताज ते छा खाईंदे मूंते कॾहिं 200 ख़र्चु कया अथव रब थो चए मुंहिंजे रोज़ाइतनि ते ख़र्चु करणु शुरू कर त मां रुठल रब परिची नथा जो सुभान अल्लाह मज़ो न आहे ॾाढिया भिटाई तो चए जिन ॾिनो तिन जातो मुंहिंजो मौला अली रोज़ो जो खोले शाम जो दर खड़ियो बचड़ा हुसैन जी बाबा दर खोल ॾिस केरु आहे दर खोले के यतीमा पीमा मरी विया आहिनि मौला अली फरमाए सॼो सामान खणे हिनखे ॾेई आ अली पाणीअ ते रो वरी ॿियो ॾींहुं दर खड़ियो अवता ॾींहुं जेठे ॾिसे आ केरु आहे साईं मुसाफ़िर आहे चए थो 3 ॾींहं मानी न खाधी आहे मौला अली फरमायो खणी वञी सामान ॾेई अचेसि अली पाणीअ ते रोज़ो खोले तूं त रमज़ान में के मुले जे अॻियां पकोड़ो खण ये सिरोटन सां गाढ़ो न करे वरी 3 ॾींहं दर खड़ियो बचड़ा हुसैन जी बाबा दर खोल केरु आहे सही कैदी आहे कैदिन जी ख़िदमत भी सवाब अथव जंगे बदर में जेके कैदी आया न 70 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद जे थंबन सां बदर आयो साहबा खे जो उनखे पाणी उञा मानी टाइम ते ॾिजो हिननि सां ज़ुल्म न कजो छो त अल्लाह जी मखलूक आहे कैदीअ जी ख़िदमत सवाब आहे मौला हुसैन बाबा चए थो कैदी हां जेल मां छुटो मौला अली फरमायो खणी वञी हिनखे ॾेई अचेसि 3 ॾींहं खेरिया त कंहिं रब क़ुर नाज़िल कयो सुभान अल्लाह जो क़ुर पढ़ मज़ो न आहे ॾाढा क़ुर जा आशिक़ वहियत मुराद कयो वहियत न से हाशिम काॾो आंदा अल्लाह वयुतइमून ताम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा